दाबीची मां ख़बर शामिल करियूं था। यूनियन काउंसिल भंबोर जे इलाइक़े शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनीअ में मुक़ामी इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे सॼो इलाइक़ो गंदगीअ जे वर चढ़ी वियो आहे। माण्हू सख़्त अज़ाब वारी ज़िंदगी हारण ते मजबूर आहिनि। उन ई मौक़े ते शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी जे रहवासियुनि शाहिद हुसैन समूह अफ़ज़ल अहमद ऐं ॿियनि ॿुधायो त शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनीअ में गटर नाला उबलण जे करे किनो पाणी रोडनि ते काहे पियो आहे। इंतिज़ामिया पारां सफ़ाई न हुअण करे सॼे इलाइक़े में गंदगीअ जा ढेर ॼमी विया आहिनि। सफ़ाई सुथराई न हुअण करे इलाइक़े में मच्छरनि जो पिणु अज़ाब वधी वियो आहे। मच्छरनि जे अज़ाब सबबि माण्हू मुख़्तलिफ़ मलेरिया जहिड़ी बीमारी में वठिजण लॻा आहिनि। हुननि असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरू डीसी ठठो खां अपील कंदे चयो आहे त फौरी तौर ते सफ़ाई कराए इलाइक़े वासियुनि खे वधीक ॾुखियाईनि खां बचायो वञे।